अने आकिल अचो था तह को अर्ज़ो पंहिंजी मोटर सारी कल न काहे अचो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो घुट थींदो अथव ज़हन ठाहे अचो पने आकिल अचो था तह को अर्ज़ो पने आकिल अचो था तह को अर्ज़ो हित चोरी चढ़ी वई इहा चोट ते मता रोंदा वञो दोस्तो मोट ते चोरी चढ़ी वई आ चोट ते मता रोंदा वञो दोस्तो मोट ते रुगो बिहार गाड़ी त गुम थी वञे रुगो बिहार गाड़ी त गुम थो वञे इहो आज़ार माण्हुनि सां आगे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पंहिंजी मोटर सारी कल न काहे अचो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो घुट थींदो अथव ज़हन ठाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो ओया त गाड़ी के कई घर हथी को करे घुमो बाज़र में प्यादल तरीको करे या त गाड़ी के कई घर हथी को करे घुम बाज़र में प्यादल तरीको करे मुखबरदार क्यों अव्हां के अदा मुखबरदार क्यों अव्हां के अदा हाणे जीअं दिल अव्हां जी थी चाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पंहिंजी मोटर सारी कल न काहे अचो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो घुट थींदो अथव ज़हन ठाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो ओ नथा सोशल मीडिया ते ही ख़बरूं पढ़ो मता भाई किते बेफिक्र थी चढ़ो नथा सोशल मीडिया ते ही ख़बरूं पढ़ो मता भाई किते बेफिक्र थी चढ़ो रोज़ो दाहूं अचन थियूं त गाड़ी वजी रोज़ो दाहूं अचन थियूं त गाड़ी वजी रोज़ो दाहूं अचन थियूं त गाड़ी वजी इहो उल्को सुठो आत लाए अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पंहिंजी मोटर सारी कल न काहे अचो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो घुट थींदो अथव ज़हन ठाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो ओ मूंखे तनज़ीमी माण्हुनि कयो फोन हिन मौज़ू ते तुंहिंजो नज़म छो न मूंखे तनज़ीमी माण्हुनि कयो फोन हिन मौज़ू ते तुंहिंजो नज़म छो न अज़मी पंहिंजो फर्ज़ पूरो कयो मुब अज़मी पंहिंजो फर्ज़ पूरो कयो सवार अॻियां बि तबाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो पंहिंजी मोटर सारी कल न काहे अचो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो चढ़ी ईंदो त मोटर बिना मोटंदो घुट थींदो अथव ज़हन ठाहे अचो पने आकिल अचो था त हिकु अर्ज़ो